खसूस अल्लाह जे आखिरी पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाती गिरामी मथे अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अज़ीज़ हाज़रीन जुमा, खुतबा मसनूना का बाद आके समय कुरान करीम जूं चंद आयतूं तिलावत कयूं वयूं हुई, जिन्हीं तमाम आयतन जो ताल्लुक़ दीन इस्लाम जेकड़े अज़ीम फरीज़े से है, जो को फरीज़ो अल्लाह रब्बुल आलमीन तौहीद नमाज का बाद इस्लाम ने पंज जो को बुनियादी अरकान रहा, जैमत इस्लाम जी आसास जैमत इस्लाम जी बुनियाद कायम है, उन्हीं में अल्लाह रब्बुल आलमीन 3 नंबर मत जिक्र कहे हैं। ऐ वो फरीज़ो ज़कात जो फरीज़ो है, जो को ज़कात अल्लाह रब्बुल आलमीन मालदारे अमीरें जे माल जे अंदर ऐं उन पैसे जे अंदर अल्लाह रब्बुल आलमीन गरीब ऐं मिस्कीन ला करे मोहताज ला करे हिकिड़ो ख़ासि हिस्से जे तौर मथे रखे हैं। ज़कात दरअसल उन माल खे चई में अचे थो जेको अल्लाह रब्बुल आलमीन गरीब ऐं मिस्कीन ला करे मालदार ऐं अमीरें जे माल जे अंदर ऐं उन पैसे जे अंदर जेको हिकिड़ो ख़ासि मुतयन हिस्सो अल्लाह रब्बुल आलमीन रखे, जेको हिस्सो गरीब ऐं मिस्कीन जे हक़ जे तौर मथे अदा करे में अचे थो, उन ई हिस्से खे असल में ज़कात अचे में अचे थो। ये ज़कात इस्लाम जे बुनियादी अरकान में हिकिड़ो रुकन आहे ऐं मज़हब इस्लाम जे अज़ीम फरीज़े में हिकिड़ो अज़ीम फरीज़ो आहे, जिन फरीज़े के अदा करे समाज मुआसरे जे अंदर जो गरीब हुए, समाज मुआसरे जे अंदर जो नातवा ऐं समाज मुआसरे जे अंदर जो मिस्कीन ऐं मोहताज हुए, उन मिस्कीन ऐं मोहताज ऐं गरीब ऐं हाजतमंद इंसान जी हाजतें खे पूरो करे करे इस्तेमाल करे में अचे। अल्लाह रब्बुल आलमीन जो इस्लाम जी हुकुम ज़कात जो ॾिने, इहो हिकिड़ो अहिड़ो हुकुम है जेकॾहिं इन मथे मुकम्मल तौर मथे मुसलमान अमल करी, जिन तरीक़े से अमल करे जो हक़ है कमा हक़ जी अमल करणु खपे, ईअं जेकॾहिं मुसलमान इन मथे अमल करी था, जहिड़ी तरीक़े से इनखे अदा करणी खपे अहिड़े तरीक़े से मुसलमान जेकॾहिं अदा करी था ऐं हिकिड़े निज़ाम जे तहत हिकिड़े सिस्टम जे तहत पूरे उसूल कानून के साथ जेकॾहिं इनखे अदा करी मुसलमान जी पूरी ज़कात या हिकिड़े कंहिं शहर जी ज़कात या हिकिड़े कंहिं महल्ले हिकिड़े कंहिं फरी जी ज़कात मुकम्मल तौर मथे हिकिड़ी जॻह मथे जमा करे में अचे ऐं तंहिंखां बाद जेकॾहिं जेको गरीब फरी जे अंदर गरीब मिस्कीन मोहताज आई उन ताईं जहिड़ो उनजो हक़ बने तो उनजे हक़ जे मुताबिक़ जेकॾहिं पुॼाए में अचे, यानी हिकिड़े उसूल जे साथ हिकिड़े सिस्टम जे साथ जेकॾहिं ज़कात खे अदा करे में अचे त मुसलमान समाज जे अंदर ऐं मुसलमान मुआशरे जे अंदर कोई गरीब ऐं कोई मिस्कीन मोहताज बाक़ी न बचे। तारीख़ इन ॻाल्हि मथे शायद गवाह आहे जे त खिलाफ़त राशिदा जे अंदर हज़रत उमर फारूक हज़रत अबू बकर सिद्दीक़ हज़रत उमर फारूक हज़रत उस्मान हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हुम अजमाइन ऐं उन खां बाद जो जेको दौर रहियो उन तमाम दौर के अंदर जैसे इस्लामी हुकूमतूं कायम हुई, जैसे इस्लामी खिलाफत मौजूद हुई तो उन इस्लामी खिलाफत के अंदर ज़कात के वसूल करने करे माड़ू रवाना करे में अचींदा हुआ, अमुक माड़ू मुतयन करे में अचींदा हुआ जो वेंदा पूरे बिलाद इस्लामिया के अंदर जिते पण मुसलमान की हुकूमत मौजूद है, जैसूदी मुसलमान की खिलाफत मौजूद है तैसूदी उन तमाम इलाक़े के अंदर जो पण मालदार होंदा हुआ जो पण पैसे वारा होंदा हुआ उन ज़कात वसूल कंदा हुआ ऐं उन ज़कात के वसूल करे हिकिड़ी जगह मथे जमा करींदा हुआ ऐं हिकिड़ी जगह मथे जमा करण खां बाद उन ज़कात के मुसलमान जे गरीब ऐं मिस्कीन जे दरमियान तक़सीम करे में अचींदो हो। तारीख़ इन ॻाल्हि मथे गवाह आहे जरा मुसलमान निज़ाम के तहत मुसलमान पूरे हिकिड़े सिस्टम में हिकिड़े उसूल के मुताबिक़ जरा कम कयो तर हली करे अॻियां हिकिड़ो दौर अहिड़ो आयो जिन दौर के अंदर हिकिड़ो इंसान पंहिंजी ज़कात खणी करे निकिरंदो हो, हिकिड़ो ज़कात ॾियण वारो इंसान ज़कात खणी करे ॿाहिरां निकिरंदो ज़कात ॾियण लाइ करे, पण मुसलमान मुल्क के अंदर ऐं मुसलमान जे जेतिरे इलाक़े मथे हुकूमत हूंदी हुई तमाम बिलाद इस्लामिया के अंदर तमाम मुसलमान जी हुकूमत के मातहत अचण वारे शहरनि के अंदर को अहिड़ो मिस्कीन को अहिड़ो गरीब को अहिड़ो मोहताज मौजूद की न हूंदो हो जो उन मोहताज के ज़कात ॾियण में अचे, यानी जर ज़कात मुसलमान पूरे सिस्टम के साथ अदा कयो तर मुसलमान हुकूमत के अंदर कोई गरीब है कोई मिस्कीन बाक़ी न बचियो, ज़कात ॾियण वारो ज़कात खणी करे निकिरंदो, जर कोई उनके मिस्कीन हथी न थींदो जंहिंखे ज़कात ॾे तर वो ज़कात वापस खणी करे अचींदो ऐं बैतुल माल के अंदर हुकूमत के फंड के अंदर जमा करे छॾींदो ऐं तंहिंखां बाद उन ज़कात के मुसलमान जे आम कम के अंदर इस्तेमाल करे में अचींदो। पण जेकॾहिं ज़कात के निज़ाम के साथ ज़कात के सिस्टम के साथ जेकॾहिं अदा करे में अचे त मुंहिंजा अज़ीज़ भाइरो ये ज़कात अल्लाह रब्बुल आलमीन गरीब ऐं मिस्कीन जो हिकिड़ो हक़ रखे पंहिंजे माल के अंदर, गरीब ऐं मिस्कीन जो अल्लाह रब्बुल आलमीन ये हिकिड़ो हक़ रखे पंहिंजे माल के अंदर ऐं इन हक़ के अदा करण
पा मथे लाज़मी ज़रूरी वाजिब है। ऐं जेकर इन ज़कात के पा अदा नथा करियूं तो समझी लायो गरीब जे माल मथे पा ज़ुल्म करे गरीब वटां जो माल जटियूं था ऐं ज़ुल्म करे गरीब जो हक़ जो हक़ के दबायूं था। ईअं जीअं जेकर को पण इंसान ज़कात अदा करे तो हिकिड़ो तो ज़कात जो अदा नथो करे उहो इंसान गरीब मिस्किन जो हक़ दबाए तो। ऐं ईअं जीअं जेकर को पण इंसान ज़कात अदा करे तो पंहिंजे पैसे जी पंहिंजे ज़मीन जी पंहिंजे जानवर जी पंहिंजे माल जी ज़कात अदा करे तो ज़कात ॾे तो त उहो ज़कात ॾियण वारो उहो ज़कात अदा करण वारो इंसान ई न सम्झे जो मूं कंहिं गरीब मथे एहसान करे छॾियो मूं कंहिं मिस्किन मथे एहसान कयो आहे उनखे ज़कात ॾिनी उनजो मदद कयो आहे बल्कि ये ज़कात जो तो ॾिनी आहे ये ज़कात उनजो हक़ बनियो थी उहो हक़ तो उनजो अदा कई आहे तो उन मथे ये ज़कात अदा करे ज़कात उनखे ॾेई करे कोई उन मथे एहसान न कए बल्कि उनजो एहसान जे तो ज़कात वसूल कए उनजो एहसान जे तो ज़कात तो रखी लाथे। ज़कात ॾियण वारो इंसान जो करियो ये कंहिं मथे पण एहसान नथो करे बल्कि गरीब ऐं मिस्किन जो मोहताज जो हक़ वे तो जो को हक़ अल्लाह रब्बुल आलमीन अदा करण मथे लाज़िम करार छॾे ऐं उन हक़ के अदा करे तो। त मुंहिंजा अज़ीज़ भाइरो ज़कात इस्लाम जे बुनियादी उसूल में इस्लाम जे बुनियादी अरकान में हिकिड़ो रुकन है जिन मथे इस्लाम जो दारो मदार है जंहिं मथे दीन जो दारो मदार है उन दीन जे दारो मदार वारे उसूल में ऐं उन बुनियाद में हिकिड़ो उसूल ऐं हिकिड़ी बुनियाद है ये ज़कात वो अमल है जिन अमल के जरा अदा करियो था इन ज़कात के जरा अदा करियो था तो इन ज़कात के जरिए अल्लाह रब्बुल आलमीन पांजे माल के पाक कर छॾे तो। ज़कात पां अदा करियो था तो इन ज़कात जे अदा करण की वजह से अल्लाह ताला पांजे माल के हराम का पाक कर छॾे तो। ज़कात अदा करण की वजह से अल्लाह ताला पांजे माल के आफ़त मुसीबतें का घाटे या नुकसान का महफूज कर छॾे तो। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में तो खुज़ मिन अम्वालिहिम सदक़तन तुतहिरुहुम व तुज़क्कीहिम बिहा जै मुझे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं इन ज़कात वसूल करियो ऐं मुसलमान जे अमीर वटा मुसलमान जे मालदार वटा ज़कात वसूल करियो ऐं ज़कात वसूल करे इन जे माल के पाक साफ़ करियो ऐं इन जे नफ्स जो तज़कियो कयो। ईअं जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नल्लाह लम यफ़रिज़ ज़कात इल्ला लियुतय्यिब बिहा मा बक़िय मिन अम्वालिकुम या अल्लाह रब्बुल आलमीन ज़कात सिर्फ एतिरे इलाज करे फ़र्ज़ कई ज़कात अल्लाह ताला सिर्फ एतिरे इलाज करे फ़र्ज़ कये जे अल्लाह ताला ने ज़कात के ज़रिए जो को माल बाक़ी बचे तो उन बाक़ी बचल माल के अल्लाह रब्बुल आलमीन पाक साफ़ करे छॾे। ऐं ये ज़कात यो अमल है जिन अमल के जरा अंजाम दियूं था जिन अमल के अंजाम दियूं था इन ज़कात के जरा अदा करियूं था तो अल्लाह रब्बुल आलमीन जो रहमतूं पा मथे नाज़िल थियूं थियूं। अल्लाह रब्बुल आलमीन ज़कात अदा करण वारी कौम मथे ज़कात अदा करण वारे समाज मथे अल्लाह ताला रहमतूं नाज़िल करे तो। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम के अंदर फरमाए तो अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में फरमाए तो व रहमती वसिअत कुल्ल शै फसअक्तुबुहा लिल्लज़ीना यत्तक़ून व युतून ज़कात जो मुझी रहमत तमाम शै के ढके छॾे मुझी रहमत तमाम शै मथे गालिब है हर शय के मुझे रहमत ढके छॾे हर शय के मुझे रहमत घेरे छॾे ऐं इन रहमत मुझे के आऊं उन इंसान लाइ करे ख़ासि लिखी छॾियां तो लिल्लज़ीना यत्तक़ून जो को इंसान मूं खां डरे था मुझो खौफ रखे था व युतून ज़कात ऐं ज़कात के अदा करी था यानी जो को इंसान ज़कात अदा करे तो अल्लाह रब्बुल आलमीन उन इंसान मथे पंहिंजी रहमत के वाजिब करे छॾे तो अल्लाह ताला उन इंसान लाइ करे पंहिंजी रहमत के लिखी छॾे तो। ईअं जीअं ज़कात जो को रही इंसान जे माल के वधाए थी ज़कात माल जे अंदर इजाफे जो ज़रियो है पां समझो था पां ज़कात अदा करे छॾी पांजे माल में हिकिड़ो हिस्सो निकिरी वियो थोड़ो घणो पैसो पांजे माल में निकिरी वियो ज़मीन जो को बाद पांजे माल में वेंदो रहियो ई पां ज़कात अदा करे के बाद ही गुमान न करियो बल्कि ज़कात ये अहिड़ी शइ है जो को ज़कात इंसान जे माल के वधाए थी इन जे अंदर बरकत पैदा थी थी या इन ज़कात के जरिए माल पांजो आफ़तें का मुसीबतें का नुकसान का पाक थो वञे तो अल्लाह रब्बुल आलमीन पांजे माल के ज़कात अदा करण के बाद नुकसान का महफूज कर लाए तो। वरना ईज माल ईज पैसो जो के पास ज़कात न अदा करे बचायूं था पां समझो तो असां माल बचाए तो ज़कात अदा न कई असां पंहिंजो पैसो बचाए तो ज़कात अदा न कई पर को न को मुसीबत अचे थी को न को आफ़त अचे थी को न को परेशानी अचे थी जिन परेशानी के अंदर ज़कात का वधारे डबल ट्रबल माल जो कुछ ख़र्च हो वञे तो ऐं उन ज़कात का डबल ट्रबल बाग जो कुछ माल जो हलियो वञे तो ज़ाय बर्बाद थी वञे तो ओॾा ज़कात अदा न करण जो गुनाह पण थी तो ऐं उन जे बदले माल पण ज़ाय बर्बाद थी तो। पर जो को इंसान ज़कात अदा करे तो अल्लाह रब्बुल आलमीन उन जे माल के वधाए तो अल्लाह ताला उन जे माल जे अंदर बरकत विझे तो। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम के अंदर चए तो व मा आतैतुम मिन रिबन लियरबु फी अमवालिन नास फला यरबु इंदल्लाह जे जो को व्याज मथे
जो को सूद मते पैसा दियो था, जो को व्याज मते सूद मते पैसा दियो था, ऐं समझो था असांजो पैसो असांजो माल वधे तो थी सके तो ई माल आजो दुनिया के अंदर तो वधी अचे, थी सके तो माण्हू मथे आजो टैक्स चढ़ी अचे, थी सके तो माण्हू मथे आजा टका व्याज जा वधी अचे, फला यरबु इंदल्लाह, लेकिन ये अल्लाह रब्बुल आलमीन वधण वारो नाहे, अल्लाह रब्बुल आलमीन इन जो भाव चढ़ण वारो नाहे, ये अल्लाह रब्बुल आलमीन तो ओछो थियण वारो है, ऐं अल्लाह वटि आंजे गुनाह जो ज़रियो, अल्लाह वटि आंजी बर्बादी जो ज़रियो है, जो कोई माण्हू के व्याज मथे सूद मथे पैसा ॾियो था ऐं गुमान करे तो असांजो माल वधे तो, ऐं इन जे बिल मुक़ाबिल वमा आतैतुम मिन ज़कातिन तुरीदून वजहल्लाह फउलाइका हुमुल मुज़इफून, इन जे बिल मुक़ाबिल जो कोई इंसान ज़कात अदा करी था ऐं उन ज़कात खां पुठियां उन जो मक़सद अल्लाह रब्बुल आलमीन जी रज़ामंदी हुई थी, वो ज़कात अदा करी था माण्हू खे ॾेखारे लाइ करे ज़कात अदा नथा करी, ज़कात अदा करी था कंहिं मथे पंहिंजो एहसान जतलाए लाइ करे ज़कात अदा नथा करी, ज़कात अदा करी था पंहिंजो नालो दुनिया में रोशन करण लाइ करे अदा नथा करी, बल्कि ज़कात लिकी छुपी करे गरीब ऐं मिस्कीन ताईं मोहताज ताईं जो कोनी के साम्हूं हथ फैलाए करे सवाल नथा करी, जो कोनी साम्हूं हथ फैलाए करे उनका सवाल नथा करी, पर उन हालात की खबर गिनी करे उन ताईं ज़कात पहुंचाई था, ऐं उन जो मक़सद सिर्फ़ ऐं सिर्फ़ ई जुए तो जे अल्लाह रब्बुल आलमीन असांखे हुक्म ॾिने असीं अल्लाह जे हुक्म जी पाबंदी करियूं था, अल्लाह जे हुक्म जी पाबंदी करे असीं ज़कात खे अदा करियूं था ऐं उन रब्बुल आलमीन वटि अजर जा उम्मीदवार आहियूं, अल्लाह वटि अजर जी उम्मीद रखी करे जेको इंसान ज़कात खे अदा करे तो अल्लाह रब्बुल आलमीन चए तो उलाइका हुमुल मुज़इफून, इहो उहो इंसान आहे जेको पंहिंजे माल खे डबल करे गिने था, उहो इंसान आहे जेको पंहिंजे माल खे डबल करे गिने था, पंहिंजे माल में ज़कात अदा कयो अल्लाह इन जो माल वधाए करे डबल करे छॾे थो, अल्लाह ताला इन जे माल खे वधाए छॾे थो, ईअं जीअं ज़कात अदा करण ये इस्लामी अखुवत जो ज़रियो है, इस्लामी भाईचारगी जो ज़रियो है, पंहिंजी रिश्तेदारी जो कोई थी हिकिड़ी पंहिंजी ख़ानदानी रिश्तेदारी हुई थी, पंहिंजा सगा जो कोई था हिकिड़ो ख़ानदानी पंहिंजो ताल्लुक़ हुए थो, हिकिड़ा पंहिंजा रत जा भाउ पंहिंजा रिश्ते जा भाउ पंहिंजे ख़ानदान जा भाउ हुए था, ईअं जीअं ॿिया पंहिंजा इस्लाम जे नाते भाउ हुए था, मुसलमान हुअण जे नाते पंहिंजा भाउ हुए था, जेको इस्लामी रिश्तेदारी है, जेको इस्लामी भाईचारगी है, जेको हिकिड़ो मुसलमान ॿिए मुसलमान से इस्लाम जी बुनियाद मथे भाउ बने तो ये भाईचारगी इन ज़कात के अदा करने की वजह से कायम थी थी, ये भाईचारगी इन ज़कात के अदा करने की वजह से कायम थी थी। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में फरमाए तो फ़इन ताबू व अक़ामुस सलात व आतुज़ ज़कात फ़इख़्वानुकुम फ़िद्दीन, जेकर तौबा करे लही जेकर तौबा करे लही व अक़ामुस सलात ऐं नमाज के अदा करी व आतुज़ ज़कात ऐं ज़कात के अदा करी फ़इख़्वानुकुम फ़िद्दीन, तव्हांजा दीनी भाई तव्हांजा मुसलमान भाई, यानी मुसलमान हिकिड़ो जेको ॿिए मुसलमान जो मुसलमान हुअण जे नाते भाउ बने तो ये भाईचारगी ज़कात अदा करण जी वजह से नमाज के अदा करण जी वजह से ऐं ईमान के क़बूल करण जी वजह से कायम थींदी। ईअं जीअं ज़कात जेको है ये मुसलमान मुआशरे जी पहचान है, ईमान वारे मुआशरे जी पहचान है, जिन मुआशरे जे अंदर ज़कात अदा करे में अचींदी वो मुआशरो न ॻाल्हि जो सबूत ॾिए थो, जिन मुआशरे जे अंदर ईमान वारा मर्द मौजूद आहिनि, इन मुआशरे जे अंदर ईमान वारी औरतूं मौजूद आहिनि, ईमान वारे समाज ऐं ईमान वारे मुआशरे जी अलामत है जो न मुआशरे जे अंदर ज़कात के अदा करे में अचे। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में फरमाए तो वल मुमिनून वल मुमिनातु बअज़ुहुम औलियाउ बअज़ यअमुरूना बिल मारूफ व यनहौना अनिल मुनकर व युक़ीमूना अस्सलाह व युतूना अज़्ज़का व युतीऊना अल्लाह व रसूलह, जे ईमान वारा मर्द ऐं ईमान वारी औरतूं हिक ॿिए जा मुआविन मददगार आहिनि, भलाई जे कम जे अंदर नेकी जे कम जे अंदर हिक ॿिए जा मुआविन मददगार आहिनि, माण्हूअ खे भलाई जो हुक्म ॾी था, माण्हूअ खे गुनाह जे कम खां रोकी था, युक़ीमून अस्सलाह नमाज़ खे क़ाइम करी था, व युतून अज़्ज़का ऐं ज़कात खे अदा करी था, यानी जिते मुसलमान मौजूद हूंदा, जिते ईमान वारा मर्द मौजूद हूंदा, जिन समाज जे अंदर ईमान वारा मर्द मौजूद हूंदा, जिन मुआशरे जे अंदर ईमान वारी औरतूं मौजूद हूंदियूं, उन समाज जी उन मुआशरे जी निशानी है, उन मुआशरे जी पहचान है जो उन समाज मुआशरे के अंदर ज़कात अदा करने वाला इंसान मौजूद हूंदा, उन मुआशरे के अंदर ज़कात अदा करे में अचींदी हूंदी। त मुंहिंजा अज़ीज़ भाइरो ज़कात जो रही ये इस्लाम जे बुनियादी अरकान में हिकिड़ो रुकन है, इन रुकन के अदा करी जी कुरान हदीस के अंदर तमाम मदारी फजीलत बयान करे में आई है, इन जी तमाम मदारी अहमियत बयान करे में आई है। अल्लाह रब्बुल आलमीन ज़कात अदा करने वारे के पंहिंजा मोमिन बंदा करार ॾिने ऐं उहो मोमिन बंदा करार ॾिने जो को मोमिन बंदा जन्नतुल फिरदौस के अंदर दाखिल थियण वारा आहिनि। अल्लाह जा ज़कात अदा करने वारा इंसान ये उहो अल्लाह जा मोमिन बंदा आहिनि जो को जन्नतुल फिरदौस के अंदर दाखिल थींदा। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो वल्लज़ीना हुम लिज़्ज़काति फ़ाइलून, जो मुंहिंजा उहे बंदा
जेको ज़कात के अदा करी था, मुंहिंजा उहे बंदा जेको ज़कात के अदा करी था, तंहिंखां बाद अल्लाह ताला उन ज़कात के अदा करण वारे खां बाद उन जन्नतुल फिरदौस ते ॿिया वारसनि जूं सिफ़तूं बयान कयईं ऐं उहे निशानियूं ऐं उहे अलामतूं बयान करण खां बाद अल्लाह रब्बुल आलमीन चए थो उलाइका हुमुल वारिसून, ईज वारिस थियण वारा आहिनि, ईज वारिस थियण वारा आहिनि, अल्लज़ीना यरिसूनल फिरदौस हुम फ़ीहा ख़ालिदून, ई जन्नतुल फिरदौस जा वारिस थींदा ऐं उन जन्नतुल फिरदौस जे अंदरि हमेशह हमेशह रहंदा। अल्लाह रब्बुल आलमीन ज़कात अदा करण वारे इंसान के जन्नतुल फिरदौस जा वारिस करार ॾिने, जेको जन्नत जी मिणिया ऊंचो दर्जो है, जन्नत जो मिणिया वॾो ऐं मिणिया आला दर्जो है। त मुंहिंजा अज़ीज़ भाइर, जंहिं पर इंसान वटि केतिरो माल मौजूद है, जंहिं पर इंसान वटि कोई अहिड़ी शइ मौजूद है जंहिं मथे अल्लाह रब्बुल आलमीन ज़कात खे फ़र्ज़ कयईं ऐं उहा शइ निसाब मथे पहुची वञे थी, उहा शइ पंहिंजी ख़ासि मक़दार मथे पहुची वञे थी, जेको मक़दार शरीयत जे अंदरि मुतयन थियल है, उन मक़दार मथे उन हद मथे पहुची वञे थी त उन इंसान मथे ज़कात खे अदा करणु लाज़मी ज़रूरी है। उन मक़दार मथे पहुचण खां बाद उन शइ जी ज़कात अदा करणु अल्लाह रब्बुल आलमीन उन मथे वाजिब करार ॾिने। कंहिं पण इंसान जे घर जे अंदरि जेकॾहिं सोन चांदी मौजूद है, कंहिं पण इंसान जे घर जे अंदरि रोकड़ा पैसा मौजूद है, कंहिं पण इंसान जेको मालदारी है, उन मालदारी वटि माल मौजूद है ऐं उहो माल ज़कात जी मक़दार खे पुॼे थो, ज़कात जी हद खे पुॼे थो त उन मथे उनजी ज़कात अदा करणु लाज़मी ज़रूरी ऐं उनजी ज़कात अदा करणु अल्लाह रब्बुल आलमीन वाजिब करार ॾिने। जेकॾहिं कंहिंजे पण घर जे अंदरि कंहिंजे पण घर जे अंदरि जेकॾहिं 85 ग्राम सोन मौजूद है, सोन जी हद ऐं सोन जी मक़दार जेकॾहिं 85 ग्राम कंहिं पण घर जे अंदरि सोन मौजूद है त उन 85 ग्राम सोन मथे अल्लाह रब्बुल आलमीन ज़कात फ़र्ज़ कयईं, उनजी ज़कात उनखे अदा करणी है। जेकॾहिं कंहिंजे पण घर जे अंदरि 595 ग्राम जेकॾहिं चांदी मौजूद है त उन 595 ग्राम चांदी मथे अल्लाह रब्बुल आलमीन ज़कात फ़र्ज़ कयईं, जेको ज़कात उनखे अदा करणी है। जेकॾहिं को पण मालदारी है, उन मालदारी वटि बकरियूं मौजूद आहिनि ऐं उहे बकरियूं 40 जी हद खे पुॼनि थियूं, जेकॾहिं 40 बकरियूं मौजूद आहिनि त उन 40 बकरी मथे अल्लाह रब्बुल आलमीन ज़कात फ़र्ज़ कयईं। जेकॾहिं कंहिं पण मालदारी वटि 30 गोई या 30 मई मौजूद आहिनि त उन 30 मई मथे उन 30 गोई मथे अल्लाह रब्बुल आलमीन ज़कात फ़र्ज़ कयईं, उनजी उनखे ज़कात अदा करणी पवंदी। ईअं जेकॾहिं को पण इंसान ज़मीन जो कारोबार करण वारो इंसान है, को पण प्लॉटनि जो कारोबार करण वारो इंसान है, ज़मीन जो कारोबार करण वारो इंसान है ऐं उन इंसान जी ज़मीन मौजूद है, उन इंसान जी ज़मीन जेको उन कारोबार लाइ करे रखे, जेको ले वेच लाइ करे ज़मीन रखे त उन ले वेच जी ज़मीन मथे, उन ले वेच जे प्लॉट मथे जेको मार्केट जे अंदरि उनजो रेट हूंदो, जेको पण बाज़ार जे अंदरि उनजो भाव हूंदो, उन मार्केट रेट मथे उन बाज़ार जे भाव मथे जेको पण उनजी ज़कात थींदी हूंदी, उन ज़कात खे अदा करणु उन मथे लाज़मी ज़रूरी है। जेकॾहिं पंहिंजे घर जे अंदरि 85 ग्राम सोन गिने जे बराबर रोकड़ा पैसा मौजूद है, नकद रकम जेकॾहिं पंहिंजे घर जे अंदरि 85 ग्राम सोन गिने जे बराबर जेकॾहिं पंहिंजे घर जे अंदरि रोकड़ा पैसा मौजूद है त उन मथे पण अल्लाह रब्बुल आलमीन ज़कात खे फ़र्ज़ कयईं ऐं उहा ज़कात अदा करणी है। तंहिंखां सवाइ जेकी पण शइ मथे अल्लाह ताला ज़कात फ़र्ज़ कयईं, हर कंहिंजी पिण जी हद है, पिण जी मक़दार है, उन मक़दार मथे उन शइ जे पुॼे खां बाद ऐं उन शइ मथे जॾहिं हिकिड़ो वरे गुज़री वियो को पण शइ जंहिं मथे ज़कात फ़र्ज़ थी थी, उहा ज़कात तॾहिं फ़र्ज़ थींदी जॾहिं उहा पिण जी हद मथे पुॻी वे ऐं तंहिंखां बाद उन मथे हिकिड़ो वरे गुज़री चुको वे, 12 महीना जॾहिं मथे गुज़री वेंदा, हिकिड़ो साल जॾहिं मथे गुज़री वेंदो, तंहिंखां बाद उन मथे ज़कात फ़र्ज़ है ऐं उहा ज़कात अदा करणी पवंदी। ऐं जेकॾहिं को पण इंसान ज़कात खे अदा नथो करे त अल्लाह रब्बुल आलमीन उन इंसान खे दर्दनाक अज़ाब जी बिशारत ॾिने, त उन इंसान खे अल्लाह रब्बुल आलमीन दर्दनाक अज़ाब जी बिशारत ॾिने। बल्कि सहाबा इकराम बयान करी था जी अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम के अंदर ज़कात जो ऐं निमाज़ जो ॿिन्ही जो हुकुम बेरो ॾिने। अक्सर बेशतर जगह मथे अल्लाह ताला जिते निमाज़ जो हुकुम ॾिने उते हुन बेरो अल्लाह ताला ज़कात जो हुकुम ॾिने। अक़ीमुस्सलात व आतुज़ ज़का कुरान में 12 पढ़ो था जी अल्लाह रब्बुल आलमीन निमाज़ ज़कात ॿिन्ही जो बेरो हुकुम ॾिने। अब्दुल्लाह इब्न मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु बयान करी था जी अल्लाह रब्बुल आलमीन ज़कात ऐं निमाज़ ॿिन्ही जो बेरो हुकुम ॾिने, ॿिन्ही जो बेरो अल्लाह रब्बुल आलमीन हुकुम ॾिने। जंहिं जेको पण इंसान उमिरना बि इक़ामति सला व ईताई ज़का फमन लम युज़क्कि फला सलात लहू, जे अल्लाह रब्बुल आलमीन निमाज़ ज़कात ॿिन्ही जो बेरो हुकुम ॾिने। जेको इंसान ज़कात अदा नथो करे उन इंसान जी निमाज़ पण अल्लाह रब्बुल आलमीन क़बूल नथो करे। कुरला त अल्लाह ताला ॿिन्ही जो बेरो हुकुम ॾिने, जे निमाज़ ज़रूरी है ईअं जे ज़कात पण ज़रूरी है। ऐं जेकॾहिं कोई इंसान निमाज़ पढ़े थो पर उन मथे ज़कात थी थी ज़कात अदा नथो करे त अल्लाह ताला उन इंसान जी निमाज़ खे पण क़ाबिल क़बूल नथो करार ॾे, अल्लाह ताला उनजी निमाज़ खे पण क़बूल नथो करे। जेको इंसान
ज़कात खे अदा नथो करे। ईअं जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ी औरत अचे थी, अल्लाह जे आख़िरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ी औरत पंहिंजी छोकिरीअ कोठे अचे थी, जिन छोकिरीअ जे हथ जे अंदरि सोन जूं 2 कंगड़ियूं पहिरियल हुई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन औरत खे पुछे थो, जे सोन जूं 2 कंगड़ियूं जेको छोकिरी जे हथ जे अंदरि आई, इन तूं ज़कात अदा करी थी? उहो औरत चए थी, मूं ज़कात अदा न कई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई था, अयसुर्रुके अन युसव्विरकल्लाहु बिहिमा अन युसव्विरकल्लाहु बिहिमा यौमल क़ियामति सिवारैन मिनन नार। जेको तोखे ये शइ पसंद है, तोखे ये शइ पसंद है जिन सोन जी 2 कंगड़ी जे बदले अल्लाह रब्बुल आलमीन बरोज़े क़यामत जनी तो ज़कात अदा न कई, इन ज़कात न अदा करण जे गुनाह जे अंदर, इन ज़कात न अदा करण जे जुर्म जे अंदर अल्लाह ताला इनके जहन्नम जी आग जूं 2 कंगड़ियूं पहिराए। सोन जूं 2 कंगड़ियूं दुनिया जे अंदर पहिरियल हुई, पर जेकर इन जी ज़कात अदा न कए त इन जे बदले अल्लाह रब्बुल आलमीन जहन्नम जी आग जूं कंगड़ियूं ऐं जहन्नम जी आग जा ज़ेवर अल्लाह रब्बुल आलमीन इनके पहिराईंदो। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, इन ॻाल्हि मथे गौर करियो, बिलख़ुसूस पंहिंजो माण्हू भेण उन ॻाल्हि मथे गौर करी, जेकर उन खे जेको ज़ेवर पहिरियल है, जेको उन खे ज़ेवर पहिरियल है, उन ज़ेवर जी जेकर ज़कात अदा करे में नथी अचे त ही ज़ेवर उन लाइ करे बर्बादी जो ज़रियो है, ही ज़ेवर उन खे जहन्नम जे अज़ाब में खणी वञण जो ज़रियो है। हाणे जेकर ज़कात तव्हांजे घर गले जे अंदरि जेको पहिरियल ज़ेवर है, जेको ज़ेवर तव्हांजे माइटरियां खे गिनी पहिराए छॾियो, जेको ज़ेवर तव्हांजे पीउ खे गिनी पहिराए छॾे, जेको ज़ेवर तव्हांजे घरवारियां खे गिनी करे पहिराए छॾे, जेको ज़ेवर तव्हांजे भाउ खे गिनी पहिराए छॾे ऐं तंहिंखां बाद इन ज़ेवर जी ज़कात अदा नथी करे में अचे त ईअं सम्झी लाहियो तव्हांजे गले जे अंदरि पहिरियल ही ज़ेवर न आहे, तव्हांजे हथ ऐं पॻे जे अंदरि पहिरियल ही ज़ेवर न आहे, बल्कि जहन्नम जी आग जो हिकिड़ो टुकड़ो है, जेको टुकड़ो तव्हांखे बर्बाद करण वारो है ऐं जेको टुकड़ो तव्हांखे जहन्नम जे हवाले करण वारो है। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम में चए थो, वल्लज़ीन यकनिज़ून अज़-ज़हब वल-फ़िज़्ज़ा वला युनफ़िक़ूनहा फ़ी सबीलिल्लाह, जो वो इंसान जोको सोने चांदी के जमा करे रखेगा, जोको इंसान सोने चांदी के जमा कर रखेगा ऐं उनकी ज़कात अदा नथा करी, वला युनफ़िक़ूना फ़ी सबीलिल्लाह फ़बश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम, तेरे इंसान के दर्दनाक अज़ाब जी बिशारत ॾेई ॾियो। ऐं अल्लाह जे पैगंबर जेको इंसान दुनिया में सोने के जमा करे रखें था, चांदी के जमा करे रखें था ऐं उन सोने चांदी जी उन ज़ेवरनि जी ज़कात अदा नथा करी, फ़बश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम, तेरे इंसान के दर्दनाक अज़ाब जी बिशारत ॾेई ॾियो। किन दर्दनाक अज़ाब जी? यौम युहमा अलैहा फ़ी नारि जहन्नम फ़तुक़वा बिहा जिबाहुहुम व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम हाज़ा मा कनज़्तुम लिअन्फ़ुसिकुम फ़ज़ूक़ू मा कुन्तुम तक़निज़ून। जिन ॾींहुं इन जो सोन चांदी जो कोरियो, इन जो सोन चांदी, जिन सोन चांदी जी ज़कात अदा न कयो, इन सोन खे इन चांदी के जहन्नम जी आग जे अंदरि गरम करे मचींदो, दोज़ख जी आग जे अंदरि सोन चांदी गरम करे मचींदो। तंहिंखां बाद उन जे पेशानी खे, उन जे पुठे खे ऐं उन जे पासे खे उन सोन चांदी के जंहिंखे जमा करे रखियो उन सोन चांदी से इनखे ॾंभ ॾिनी मचींदा, उन जे पुठे मथे, उन जे पेशानी मथे ऐं उन जे पासे मथे उन सोन चांदी जेको जहन्नम जी आग में गरम थियल हूंदो, तंहिंजे ज़रिए उन जे पुठा दागे में अची ईंदा ऐं तंहिंखां बाद चे मचींदो ज़ूक़ू मा कुन्तुम तक़निज़ून, या जो उहो खज़ानो हुयो जंहिंखे जमा करे रखिया हुआ, इन खज़ाने जो मज़ो चखियो दोज़ख जी आग जे अंदरि जरा गरम करे में आयो त कहिड़ो लॻे थो। खज़ानो दुनिया जे अंदरि तव्हांखे प्यारो हो, दुनिया जे अंदरि तव्हांखे ख़ासो लॻो थिए, दुनिया जे अंदरि त मिठो लॻो थिए, पर हाणे जरा दोज़ख जी आग जे अंदरि जरा गरम करे में आयो है ऐं दोज़ख जी आग में गरम करण खां बाद जरा जे जिस्म ते ॾंभ ॾियण में अचनि था, तव्हांजे जिस्म ते जरा दागे में अचे थो, तेरे यहाँ जो खज़ानो खे कहिड़ो लॻे थो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन आयत जी तफ़सीर बयान कंदे फरमायो त जेको पण इंसान पंहिंजे सोन जी, पंहिंजे चांदी जी ज़कात अदा नथो करे त अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत ॾींहुं सोन खे, इन जी चांदीअ जूं तख़्तियूं बनाईंदो। अल्लाह रब्बुल आलमीन मलाइका खे हुकुम ॾिनो, उन जो सोन चांदी जा टुकड़ा तैयार करे मचींदा, उन टुकड़े के दोज़ख जी आग जे अंदरि गरम करे मचींदो ऐं दोज़ख जी आग में गरम करण खां बाद उन जी पेशानी खे ऐं उन जे पुठे खे उन सोन जे टुकड़े से ॾंभे में अचींदो ऐं उन मथे दाग ॾिनी मचींदा। ईअं जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको इंसान मालदारी है, जो कोई इंसान जानवर पाले तो, जो कोई इंसान मालदारी है, वो मालदारी थी करे पंहिंजी माल जी ज़कात अदा नथो करे त ही माल बरोज़े क़यामत, ही माल क़यामत जो ॾींहुं जर माण्हू जो हिसाब किताब करे मचींदो, जर माण्हू जो हिसाब किताब करे मचींदो, उहो ॾींहुं जेको ॾींहुं 50,000 वरे जे बराबरि हूंदो, उन ॾींहं जे अंदरि ही माल उनजो उन तमामु माण्हू खे साम्हूं जिते आदम वटां जले करे दुनिया जा आख़िरी इंसान ताईं मरे मौजूदु हूंदा, उन तमामु इंसान खे साम्हूं उनजो ही माल उनखे पंहिंजे सिंगे से मारींदो, पंहिंजे पगे से रौंदींदो, उनखे ज़लील रुसवा कंदो उन मैदान महशर जे अंदरि ऐं जेसि सूदी माण्हू जो हिसाब किताब थींदो तेसि सूदी उनखे इहे जी सज़ा ॾियणी अचींदी पई ऐं तंहिंखां बाद उनखे जहन्नम जे हवाले या जन्नत जे हवाले करे अचींदो। पर जेसि सूदी माण्हुनि जो हिसाब किताब थींदो पियो तेसि सूदी उनजो माल, उनजो ही माल, उनजा ही जानवर जंहिंजी न ज़कात अदा न कई ही माल ऐं जानवर उनखे अहिड़ी जहिड़ी सज़ा ॾींदा रहंदा। ईअं जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो
जो जै बड़े इंसान के को माल लेने में आयो वो माल खपे उन शक्ल के अंदर वे सोने चांदी वे भले जमीन प्लॉट वे या पैसों के कारोबार वे या मालदारी वे जानवर पाले वारो वे जै बड़े इंसान के जै किस्म जी कोई दौलत मिलकत ॾिनी में आई ऐं उन मिलकत जी उन दौलत जी उन इंसान जे करे ज़कात अदा न कए मुस्तिल लहू यौमल क़ियामत शुजाअन अक़रा त ई माल ई पैसो जै जी न ज़कात अदा की न कवे ई खजानो जेके न जमा कर रखे उनकी ज़कात अदा की न कवे इन माल के इन पैसे के हिकिड़े सप जी शक्ल ॾिनी में अचींदी इन पैसे के इन माल के इन खजाने के हिकिड़ी सप जी शक्ल ॾिनी में अचींदी जेको सप मैदान महशर जे अंदर न पंहिंजे मालिक के तलाश कंदो पंहिंजे मालिक के तलाश कंदो जैन के जमा करे रखियो जैन माल के जैन पैसे के जैन खजाने के जमा कर रखियो उनकी ज़कात अदा न थी कई इन मालिक के तलाश कंदो मैदान महशर जे अंदर ऐं तलाश करण खां बाद यो तव्विक़ुहु यौमल क़ियामत उनजे गले जे अंदर तोक बनी वेंदो उनजे गले जे अंदर वीटा ॾेई करे उनजे गले जे अंदर वीटजी वेंदो या खुज़ो बेलहज़ मतईहि ऐं तंहिंखां बाद उनजो मौज जेको बोए हिसारिया मौज ई बोए बाग जो उनजो गिलाफ़ो जो करियूं इन ॿिन्ही गिलाफ़े खे पकड़ींदो उनजो मौज ॿिन्ही बाग के जले करे खींचींदो ऐं तंहिंखां बाद चवंदो अना मालुका अना कंज़ुका ऐं तुंहिंजो माल आहियां ऐं तुंहिंजो खज़ानो आहियां जिन खज़ाने के जिन माल के तो जमा करे रखे थे ऐं इन माल जी तो ज़कात अदा नथी कए तंहिंखां बाद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान करीम जी आयत तिलावत कयो वला यहसबन अल्लज़ीना यबखलून बिमा आताहुमुल्लाहु मिन फज़लिही हुव खैरन लहुम जो वो इंसान जो को माल जमा करे रखें था बखीली करी था अल्लाह के रस्ते में माल के खर्च नथा करी उनके जमा करे रखें था ये समझे था जैसा करा करे जमा करे रखन बेरो करे रखन बेहतर है बल हुवा शर्रुल लहुम ये उनला करे बदतरीन है ये उनला करे बुरो है सयुतवक़ून मा बखिलू बिही यौमल क़ियामा अन करीब उन जो माल जिन माल के जमा कर रखियो इन जो तोक बनाए मचींदो इन जो हार बनाए मचींदो ऐं हार बनाए करे तोक बनाए करे क़यामत ॾींहुं जिन माल जो उनके पैराए मचींदो त मुंहिंजा अज़ीज़ भाइरो ज़कात के अदा करण जिते तमाम वडी नेकी है ज़कात के अदा करण जिते तमाम वडी फजीलत जो कम है तमाम वडे सवाब जो कम है तो उनजे बिल मुकाबिल ज़कात के रोकणो ज़कात न अदा करनी गरीब मिस्किन जो हक दबाए लेणो इन ज़कात के न अदा कर लेणो न करनो हिकिड़ो बदतरीन जुर्म है ऐं हिकिड़ो बदतरीन गुनाह है जिन गुनाह के जरिए अल्लाह रब्बुल आलमीन दुनिया में जलील करे तो ऐं आखिरत में पण सज़ा दे तो अल्लाह ताला ने ज़कात न अदा करण की सज़ा दुनिया में पण दे तो अल्लाह ताला दुनिया में पण ज़कात अदा न करण की सज़ा दे तो कॾहिं कॾहिं माल जे आफतूं अचे तो माल बर्बाद थियो वञे थो ऐं कॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन चए थो अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए कॾहिं अल्लाह ताला जर को क़ौम ज़कात अदा नथी करे त अल्लाह ताला आसमान में वरसाती बंद करे छॾे थो अल्लाह ताला कैद सालियूं डोकार हलाए करे उन क़ौम खे सज़ा ॾे थो जेको ज़कात अदा नथी करे त ज़कात अदा न करण जी वजह से दुनिया जे अंदर पण सज़ा मिले थी ऐं आख़िरत जे अंदर अल्लाह रब्बुल आलमीन ज़लील करण वारो ऐं अल्लाह रब्बुल आलमीन ख्वार करण वारो दर्दनाक अज़ाब तैयार कर रखे इतला करे उन अज़ाब खां बचे ला करे ऐं दुनिया जे अंदर आफ़तें खां बचे ला करे ऐं पंहिंजे माल के पाक साफ़ करे ला करे अल्लाह रब्बुल आलमीन जो को यतीम है जो मिस्कीन है जो गरीब है मोहताज है जो हिस्सो पंहिंजे माल जे अंदर रखे उन हिस्से के पूरो पूरो जीअं अदा करे जो हक़ है ईअं जीअं अल्लाह रब्बुल आलमीन जी रज़ामंदी ला करे ऐं ख़ालिस अल्लाह रब्बुल आलमीन के राज़ी करे ला करे अदा करियूं अल्लाह रब्बुल आलमीन दुआ है त अल्लाह ताला जंहिं पाम जंहिं पण इंसान मथे ज़कात फ़र्ज़ थी अल्लाह ताला उन जो ज़कात के कम हक़ वो अदा करे जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह ताला ने ज़कात के रोके करे पाके दुनिया आखिरत की हर किस्म की ज़िल्लत रसवाई खां बचाए रब्बुल आलमीन जैसे जिंदा रखे ईमान मथे इस्लाम मथे न पंहिंजो ख़ात्मो थी त ईमान बिल ख़ैर मथे आमीन व आख़िरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين